बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, असांजे हिन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो जी असांजी हर नई इस्लामी वीडियो अपलोड थियण जो अवां खे फ्री में इतला पहुंची सके। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लह। वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह वनश्हदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वयुत्इमून अत्तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। इन्नमा नुत्इमुकुम लिवज्हिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, हीअ बाबरकत महफ़िल जंहिंमें रब करीम असां सभिनी खे अॼु हाज़िरी जी सआदत बख़्शी आहे, मजलिस जो उन्वान आहे शाने हैदरे कर्रार। केॾो न प्यारो नालो आहे हैदर। अरबी बोली में हैदर सॾिबो आहे शेर खे। न चयो सुभान अल्लाह। शेर बहादुरी जी अलामत हूंदो आहे, पहलवानी जी अलामत हूंदो आहे ऐं सरदारी जी अलामत हूंदो आहे, अॻवाणी ऐं सरवाणी जी अलामत हूंदो आहे हैदर। ऐं लफ्ज़ कर्रार, कर्रार सॾिबो आहे बार बार हमले करण वारे खे। दुश्मन ते हमलो करे वरी हिकमत अमली सां पोइ ते हटी वञे, वरी हमलो करे, वरी पोइ ते हटी वरी हमलो करे, एसी ताईं हमलो कंदो रहे जेसी ताईं दुश्मन मात थिए, फतह जो किलो खोड़े। इनखे कर्रार सॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजो सुहिणो अली शेरे जली हैदरे कर्रार। जॾहिं मैदाने खैबर जे अंदर मरहब मुकाबले में आयो त उन वक्त में पाण जंगी रिजज़ पढ़ंदे ऐलान पिया कनि त अनल्लज़ी सम्मतनी उम्मी हैदरा। मां उहो आहियां जो मुंहिंजी जीजल अम्मा मुंहिंजो नालो हैदर रखियो। मुंहिंजी जीजल अम्मा मुंहिंजो नालो हैदर रखियो हुयो। केरु मूंसां मुक़ाबले करण वारो? परियों मरहब पियो चवे त मां मुक़ाबलो कंदुसि, पण फरमायूं आ मैदान में त ख़बर पवंदी त हैदर छाखे सॾिबो आहे। मरहब कौम यहूद जे अंदर
वडो पहलवान हो, बहादुर हुयो, हिम्मत भरियो हुयो। पर जेरी मल सोने हैदर करार जे साम्हूं आयो त हैदर जी तलवार जुल्फकार उन मरहब के त अधो अध कयो, उन जे घोड़े के भी अधो अध कयो। तलवार वनी जमीन तई पहुती, जमीन मां पानी जो चश्मो जारी थियो जेको अज तई वही रहियो। तव्हां मां को खैबर ॾिसी आयो आहे? मां ॾिसी आयो आहियां। वो मरहब जो किले कमूस जे किले जे अंदर मरहब रहल हुयो, जंहिंजो वडो वज़नी दरवाज़ो हुयो, जंहिंखे केतिरा ई माण्हू गॾिजी चोरे न सघंदा हुया। पर मुंहिंजे हैदर करार जे आंगुर जे इशारे सां दरवाज़ो टुकड़ा टुकड़ा थी वञे थो। ऐं जंहिं जाइ ते इहो मार्को बपा थियो आहे न, हेॾो मरहबा, हेॾो मौला अली आहे, जिते मुकाबलो थियो आहे ऐं अली सोने जी तलवार वञी ज़मीन ताईं पहुती आहे। उन जाइ ते अॼु ताईं पाणी जो चश्मो वहे थो पियो। मुंहिंजे मौला अली जी करामत अॼु बि जारी ऐं सारी आहे। सुभान अल्लाह। हैदर शेर, दिलेर, बहादुर, जंहिं मैदान में वञे उन मैदान में सोभ माणे अचे। पुट सॼी दुनिया में जेके बि वहाबी आहिनि, देवबंदी आहिनि, जमायत इस्लामी वारा आहिनि, इन्हनि सभिनी जी नानी आहे इब्न तैमिया। इन्हनि सभिनी जो अॻुवाण, सभिनी जो सरवाण, जितो इहो मज़हब शुरू थियो आहे, पोइ उन जूं शाखूं टोला वधिया आहिनि। हर मुल्क में उन्हनि जा नाला जुदा जुदा आहिनि, पर नानी इन्हनि जी हिकिड़ी आहे। उहा हिननि जो अॻुवाण इब्न तैमिया। इब्न तैमिया तो लिखे त मौला अली शेरे खुदा 17 जायुनि ते खता खाधी। वहाबिन जो चङो मुड़ुस लिखे थो त हज़रत अली साईं 17 जायुनि ते खता खाधी। हर भेरे सां हुकूमत हासिल करण जी कोशिश कई पर नाकाम वियो। हे हुननि जो अक़ीदो आहे, पर असां सुन्नियुनि जो ईमान आहे त अली कॾहिं नाकाम थियो आहे न थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हैदर चइबो ई उन खे आहे, जंहिं मैदान ते अचे त फतह जा झंडा खोड़ींदो वञे। हे हुननि जो नज़रियो आहे, हे असां सुन्नियुनि जो नज़रियो आहे त मुंहिंजो अली जंहिं बि मैदान में वियो उते फतह याब थी मोटियो। मदीने वारे साईं कंहिं बि जंग में अलीअ खे पाण खां धार न कयो। जंहिं बि जंग ते विया त मौला अली गॾु। सवाए तबूक जे जेॾीमहिल सोना हबीब हलिया त साईं फरमाइनि था, अली मुंहिंजो जानशीन मदीने में तूं आहीं, मुंहिंजे मुसले ते निमाज़ तूं पढ़ाए जाए, घर जी बचन जी संभाल तूं लह जाए। त अलीअ जहिड़ो बहादुर हैदर अखियुनि में ॻोढ़ा अची विया। या रसूल अल्लाह, मूंखे मायुनि में ऐं नंढड़नि ॿारड़नि में छॾींदा था वञो। माण्हू छा चवंदा त अलीअ खे ॿारड़नि में, मायुनि में, औरतुनि में छॾे वियो। साईं फरमायो त अम्मा तरदा अन तकून अंत, ए अली छा इन ॻाल्हि में तूं राज़ी नहीं जो तूं मुंहिंजे लाइ ईअं हुजी जीअं मूसा कलीमुल्लाह जे लाइ हारून अलैहिस्सलाम हुयो। अल्लाह जो नबी हारून जेॾीमहिल मूसा नबी अलैहिस्सलाम वञे पियो कोहे तूर ते रब सां ॻाल्हाइण जे लाइ, तौरात जूं तख़्तियूं हासिल करण जे लाइ, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजा भाइड़ा हारून मुंहिंजो जानशीन तूं आहीं।
मुझे पुठिया इन कौम जी ख़बरगिरी पर घोर तू लह जाए। हजरत मूसा अलैहिस्सलाम हारून के पंजो जानशीन बनाए वियो हो। अली तू भी मुझे ला अज इए आहीं जी मूसा जे पुठिया हारून उन जो जानशीन बनियो। नारे हैदरी गैर अन्नहु ला नबी बदी। बस फर्क इहो आ जो हारून भी नबी हुयो, मूसा भी नबी हुयो, नबी जो जानशीन नबी बनियो, पर मुखा बाद में बियो को नबी थियणो ही नाहे। अन खातमुन नबिय्यीन ला नबी बदी। मां मोहम्मद सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी आहियां। क़यामत ताईं मुखा पो बियो को नबी, बियो को नबी। भला घट सा ॻाल्हायो ॾे था, मानी न खाधी दो जा, नंगर भी मिलंदो अलाह कंदो, पेट भी भरींदो, पर अलीअ जो शान ॿुधी चओ सुभान अल्लाह। हिकड़े पीर मिठा साईं जे खलीफे के कठो है तो वो मुखे दुख अञा ताईं बीठो आहे तव्हां ॾेसनि जो न। जेॾी महिल महबूब जी ॻाल्हि थिए, मुस्तफ़ा सोणे जे यारनि जी ॻाल्हि थिए, मौला अली जी ॻाल्हि थिए त दिल खोले चओ सुभान अल्लाह। अलाह कंदो मदीने वारे जो दीदार थींदुई ऐं हैदर करार जी ज़ियारत रब नसीब कंदुई। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त मूसा भी नबी हुयो, हारून जानशीन भी नबी हुयो, पर मुखा बाद में बियो को नबी। लो कान बदी नबीयन लकान उमर। जेकॾहिं मुखा बाद में को नबी थिए हा त मुंहिंजो खलीफ़ो उमर फारूक नबी थिए हा। केर नबी हुजे हा? मुझे सोने हबीब जो नंढड़ो शहजादो बीबी मारिया किब्तिया रदी अल्लाह ताला अन्हा जे बतने पाक मजा मुस्तफा जो पुत्र पैदा थियो। नालो रखियोंसि इब्राहिम। छा नालो रखियों? साईं फरमाइनि था पुत्रन ते नाला भला रखंदा कयो, नबियन जा वलियन जा अल्लाह जे प्यारन जा नाला रखंदा कयो। ऐं तव्हां वरी नालो रखंदो लौंग, चिभड़, फोटो, किरड़, कांडेरो, ये भी नाला मूं ॿुधा आहिनि सिंधियुनि में जी। क़यामत जे ॾियारे सॾु थींदो, माण्हू खे सॾु थींदो उन जे नाले सां, उन जे माउ जे नाले सां। हाणे जो सॾु थिए त किरड़ पुट एमणा जो अचे, ठहे थी ॻाल्हि? हा, मायुनि जा नाला बि अहिड़ा त मर्दनि जा नाला बि अहिड़ा। साईं फरमाइनि था नाला भला रखंदा कयो, भला। ऐं सभ खां भले में भलो नालो अथव मुहम्मद। साईं फरमाइनि था जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हुजे न, उन घर में सुबुह जो शाम जो 2 भेरा अल्लाह जी रहमत नाज़ुल थींदी आहे। छा नाज़ुल थींदी आहे? साईं फरमाइनि था जंहिं पंहिंजे बच्चे जो नालो मुहम्मद रखियो, तबर्रुकन बि इस्मी, मुंहिंजे नाले खां बरकत हासिल करण जी नियत सां पुट जो नालो मुहम्मद रखे, क़यामत जे ॾियारे इहो छोकिरो, इन जो पीउ, इन जी माउ, टिनी ॼणनि खे इन नाले जे सदके रब बख़्शे जन्नत में उमाणींदो। पर हिकड़े घर में मुहम्मद नाले वारो हिकड़ो आ त भलाई आ, जे ॿियो नालो मुहम्मद रखो त बि भलाई आ, वरी 3 पुट जो नालो मुहम्मद रखो त बि भलाई आ। हाणे असां त खणी रखूं, पर हे कुराड़ियूं काॾे वेंदियूं? कुराड़ियुनि जो दीन ऐं शरीयत ई जुदा आहे। छा चवंदियूं? हाँ हाँ मेरे ॾोहिटे जा नाला आहे मुहम्मद, वल तंहिं रखिया आहे। कुराड़ियूं कावड़जी वेंदियूं। न, भलो नालो हुजे त हर को पंहिंजे पीउ जो सरबो। मुझे सोहणे सैयदना इमाम हुसैन के पुट जाओ, शहीद करबला सैयद शोहदा इमाम हुसैन के पुट जाओ, नालो रखे से अली।
पीउ जो नालो छा हुयुसि, वरी पुट जो नालो छा रखियईं, वरी ॿियो पुट ॼाउसि उन जो नालो बि रखियईं अली, वरी टियों पुट ॼाउसि उन जो नालो बि रखियईं अली। पोइ जेको वॾो हुयो उन खे चवंदो हो अली अकबर, वॾो अली। जेको विचो हो उन खे चवंदो अली औसत, विचट अली। जेको नंढो हो उन खे चवंदो अली असगर, यानी नंढो अली। अली अकबर, अली औसत, अली असगर, टई पुट इमाम हुसैन जा नालो टिनी ते पंहिंजे अबे अलीअ जो रखियो। इएं त कंहिं कोन चयो त हिकिड़े घर में हिकिड़े माण्हू जे टिनि पुटनि जा नाला साॻाई। या असां में जहालत आहे, असां में या बेख़बरी आहे। नाला जेकी आहिनि से मुंहिंजा दोस्तो सुठा न रखंदासीं, वरी नालनि खे मटाए अधूरो करे। हिकिड़े जो मिसाल नालो आहे अहमद, उनखे सॾींदा आमू, बच्चल, बच्चू, अधूरा नाला। याद रखो, कंहिंजो बि नालो न टोड़ींदा कयो, जेको नालो आहे सो सॾींदा कयो। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं के फर्जंद जाओ बीबी मारिया किब्तिया रदी अल्लाह ताला अन्हा जे बतने अतहर मजा, त मदीने वारे उन जो नालो केड़ो रखियो, इब्राहिम। पंहिंजे ॾाॾे अबुल अंबिया जद्दुल अंबिया हज़रत सैयदना इब्राहिम खलील जो नालो पंहिंजे पुट ते रखियो। पोइ उहो पलजण जे लाइ, जीअं अरब ॿार पलजण जे लाइ ॿराड़ी में छॾींदा हुआ, पलजण जे लाइ मदीने शरीफ़ खां 3 किलोमीटर या 4 किलोमीटर ॿाहिरि पलजण जे लाइ हिकिड़ी लोहार औरत हुई, उन जे खीर ते हज़रत इब्राहिम पलजे पियो। मदीने वारो साईं रोज़ 4 किलोमीटर वञे, 4 किलोमीटर मोटी अचे, रोज़ पंहिंजे बचड़े खे ॾिसण जे लाइ वेंदा आहिनि। हज़रत इब्राहिम खे खणी भाकुर पाइनि, चुमड़ियूं ॾियनि, प्यार कनि, थोरी देरि बचड़े वटि वेहनि, वरी वापसि मदीने मोटी अचनि। उम्मत के सबक सेखारियूं त बच्चन सां प्यार कबो आहे, बच्चन के शफ़क़त ॾिबी आहे। हाणे सही पुटड़ा ॼमन, हे बिस्तरो कुल्हे ते 40 ॾींहं हलियो वियो तबलीग ते। अड़े ज़ाल कंहिंजे हवाले, हे पुटड़ा कंहिंजे हवाले, 6 महीननि जे लाइ तबलीग ते वियो आहे। या कहिड़ी तबलीग आहे? तुंहिंजे मथां वॾो हक़ तुंहिंजे बच्चन जो आहे, घर वारनि जो आहे। उन्हनि खे टाइम ॾे, उन्हनि खे प्यार ॾे, उन्हनि सां मुहबत रख, इहा बि इबादत आहे। पुट हिसाब त लॻायो, 3 किलोमीटर या 4 किलोमीटर परे आहे, साईं जन वञनि वरी मोटनि पंधु, सो बि रोज़ानो। छो? सिर्फ़ बचड़े इब्राहिम खे प्यार करण जे लाइ, शफ़क़त ॾियण जे लाइ। ही उम्मत खे तालीम हुई त बचड़नि खे प्यार ॾींदा कयो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह। हजरत इब्राहिम शहजादो वफात करे वियो त मदीने वारे साईं फरमाए त लौ कान हयन लकान नबिया, जे जिंदा रहे हां त नबी थिए हां, जे जिंदा रहे हां त छा थिए हां, ॻाल्हायो छा थिए हां, नबी थिए हां। पर मुखां बाद में को नबी थियणो ई न आहे न, इन जे करे अल्लाह हुनखे नंढपण में ई पाण ॾे घुरायो। जे मुखां पोइ नबी हुजे हां त उमर फारूक थिए हां। जे अली तोखे पंहिंजे घर पंहिंजे बचन में मदीने में छॾे मां ग़ज़वे जे लाइ निकिरां थो पियो, अली तूं मुंहिंजो जानशी नहीं, मुंहिंजो सजादा नशी नहीं, पर ए अली
मुखां बद में ॿियो को नबी न थींदो तूं वलियनि जो सरदार आहीं तूं नबी नथो बणिजी सघी जे अली नबी न थी सघियो जे उमर फारूक नबी न थी सघियो जे मुस्तफा जो शहजादो इब्राहिम नबी न थी सघियो त हे कादियान में वरी नबी किथों पैदा थियो हे कादियान में कट्टो काफर मिर्जा गुलाम अहमद कादियानी उन्हें सजायो पान के त मां नबी आहियां याद रखो मुसलमानो अज बुरे जा पैरोकार आहिनि दुनिया में उन्हें जी पैरोकारी हले पई हाणे मां विसरे पंहिंजो जेकबा पंहिंजो मुल्क आहे नालो मूंखे ज़हन में निकिरंदो वञे हिकिड़े मुल्क में विसरे वॾी मस्जिद ॾिठम मथो लिखियो पियो हुजे त हे अहमदी ऐं कादियानियुनि जी मस्जिद आहे असांजे पाकिस्तान जे कानून में उन्हनि खे मस्जिद ठाहिण जी इजाज़त ई न आहे अल्लाह जो रहमतूं हुजनि ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे रूह ते ऐं हज़रत अल्लामा शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह अलैह जे रूह पाक ते जन जे गॾियल काविशुनि सां कादियानियुनि खे काफ़र करार ॾिनो वियो उन्हनि खे मस्जिद ठाहिण बांग ॾियण जी इजाज़त ई न आहे मालदीप जे मुल्क में वियुसि मालदीप में जिते मूं इहो ॾिठो त कादियानी मुसलमाननि जे नाले सां उते पाण खे मुसलमान था सॾाइनि पर मुसलमान न आहिनि मदीने वारे साईं खां पोइ ॿियो कंहिंखे नबी मञे नबी तस्लीम करे त उहो मुसलमान न आहे चओ त उहो काफ़र आहे चओ उहो काफ़र आहे मदीने वारो साईं सभिनी नबीअनि जे पुॼाणी वारो नबी आहे सुभान अल्लाह अली शेरे जली खे रब इन हिक मौके ते पंहिंजे पुठियां ग़ज़वे जे बजाए जानशीनी जा फराइज़ अता फरमाया बाक़ी हर मैदान में जिते मुंहिंजो नबी आहे उते गॾु अली आहे जेॾी महिल जंग अहज़ाब लॻी थकिजी पिया आहियो जंगे अहज़ाब जॾहिं लॻी न उन जंगे अहज़ाब में पूरे अरब जा काफ़र मुखालिफ मुआनिद हड़ई गॾु थिया इरादो करे आया त मुसलमाननि जो वजूद मिटाईंदासीं ख़त्म करे छॾींदासीं वॾा वॾा पहलवान वॾा वॾा बहादुर वठी आया मुस्तफा जे ग़ुलामनि सां मुक़ाबले करण जे लाइ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने में दिफ़ाई जंग लड़ी मदीने के टिन पासंदा माड़ियूं हुयूं जबल हुया हिकड़ो खुलियल पासो उते खंदक ठाहियूं खंदक खाई खोटियूं हज़रत सलमान फारसी जे मशवरे सां खंदक खोटियूं पोइ काफ़र खंदक जे परियूं मुसलमान खंदक जे ओरियूं मदीने वारे पासे ॾऊं उन्हनि काफ़रनि में हिकिड़ो काफ़र हुयो जंहिंजो नालो हो अमिर बिन अब्दे वुद अमिर बिन अब्दे वुद जेको हिकिड़ो माण्हू 1000 पहलवाननि जे बराबर समझो वेंदो हुयो 1000 पहलवान हिक पासे अमिर बिन अब्दे वुद ॿिए पासे एॾो पहलवान एॾो बहादुर हुयो पुट उन जे बहादुरी जो वाक़िया लिखनि था किताबनि में त हीअं चम ते जानवर जे चम ते जेकॾहिं हीअं पेर खोड़े बीहे न 100 माण्हू उन चम खे छिकिन तो वो चमड़ो छिजी टुटी फाटी पवंदो पर अमिर बिन अब्द वुद जा पैर न चोरे सघंदा हुआ तो ताकत हुंदी आहे बाज़ू में कुवत बाज़ू में हुंदी आहे माण्हू ताकत हलाईंदो आहे हथनि जे ज़रिए छाती जे ज़रिए पर पैर रुगे रखियूं बीठो आहे त कहिड़ी ताकत इस्तेमाल थींदी पुट समझो था या न सिर्फ माण्हू जो वज़न हूंदो आहे जेको हुन ते हूंदो आहे पर हिन नामुराद में एॾो को वज़न हो एॾी का हिम्मत हुई जो 100 माण्हू छिकिन न तो वो चमड़ो ज़रा ज़रा थी टुटी वञे पर उन जे पेरनि खे चोरे न सघनि एॾो पहलवान एॾो बहादुर हुयो
इन्हें अमीर बिन अब्द वुद जा पुट मारजी विया मुसलमानन कत्ल कया वायदो कयई त तेसी मथे में तेल न विझंदुसे कंगो न कंदुसे जेसी ताईं पंहिंजे पुटन जो पलांद न वठंदुसे इन जंग जे अंदर आजाब वारी जंग जे अंदर खंदक जे परियों अमीर बिन अब्द वुद अचे बीठो आ ललकारे रड़ करे दाह करे चई केरा मुझो मुकाबलो कंदो सब चुप केह न ॻाल्हायो हड़ई ज़बानूं ख़ामोश हुयूं हिकिड़ो भेरो सॼई कंहिं जवाब न ॾिनो ॿियो भेरो सॼई कंहिं जवाब न ॾिनो वरी टियों भेरो पुकारियई त मुंहिंजो मौला अली उथियो केरु उथियो चो हैदरे करार अज थी खबर पे तो हैदर चाहे करार चाहे करार कीअं हुयो तसव्वुर कयो जरा ग़ज़वे अज़ाब जो जेॾी महिल अमीर बिन अब्द वुद हकल कया केरा मुसलमानन में मुझो मुकाबलो करे त मौला अली शेरे जली रड़ करे चयो त मां मुकाबलो कंदुसि कुराड़ो वॾी उमिरि जो हीअं करे ॾिठई चई केर आहीं चई मां अबू तालिब जो पुटु अली अड़े अबू तालिब त मुंहिंजो यार आ तूं त मुंहिंजो भाइटियो ही तूं त ॿारड़ो ही पंहिंजे वॾनि खे मोकिल मूंसां मुकाबलो कनि तूं त ॿार आ मुंहिंजे दोस्त जो पुटु आ त हज़रत अली फरमायो पहिरीं नंढनि मां जान छॾाए पोइ वॾनि जो नालो वठिजां ए अमीर अज तुझो मुकाबलो अली बिन अबी तालिब सां आ जेॾी महिल हज़रत अली ईअं चयो त साईं करीम पासे में वेठा ईअं कुल्हे ते हथ रखी फरमायूं त अली हो अमीर बिन अब्द वुद यानी साईं जन हज़रत अली जी ज़हन साज़ी कनि पिया उनजी ज़हन साज़ी पिया कनि त हू आम माण्हू न आहे आम पहलवान आम बहादुर न आहे 1000 पहलवाननि जे मुक़ाबले में अचण वारो हिकिड़ो मर्द वरी हुन हकल कई केर मुंहिंजो मुकाबलो कंदो मौला अली रड़ कई त मां मुकाबलो कंदुसि साईं फरमाइनि था वरी हथ रखे फरमाइनि था अली हू अमीर बिन अब्द वुद आ त मौला अली चयो ए मुंहिंजा महबूब भली खणी अमीर बिन अब्द वुद हुजे अली मुकाबलो कंदो जेॾी महिल हज़रत अली मुकाबले जे लाइ निकिरे थो त मुंहिंजे लजपाल नबी हज़रत अलीअ खे दुआ ॾिनी ऐं जेॾी महिल हथ मुबारक खयूं त मुंहिंजे लजपाल नबी जे अखियुनि में लुड़क अची विया साईं दुआ था घुरनि मौला मुंहिंजे अलीअ जी पारत हुजई मुंहिंजे अलीअ खे सोभ ॾिजाए मुंहिंजे अलीअ खे फतयाब कजाए ए मुंहिंजा मौला मां अली तुंहिंजे हवाले थो करे मोकिलियां हज़रत अली जेॾी महिल निकिता आहिनि त बाह लोॾे हलियूं जी पहलवान बहादुर अकड़ जी पहलवानी सां हलंदा आहिनि हज़रत अली हीअं बाह लोॾे हलिया आहिनि हुज़ूर था फरमाइनि त ॿुधो हीअं हलणो हीअं गुरूर वारो हलणो हीअं बाह लोॾे हलणो रब खे न वणंदो आहे अल्लाह खे पसंदि न ईंदो आहे पर अॼु जेको मुंहिंजो अली हले थो रब सतनि आसमाननि जे मलाइकनि खे ॾेखारे रब ख़ुशी करे रहियो आहे
अलीअ जो हलण अल्लाह खे ॾाढो वणे थो। अलीअ जा ये पेर भरण या बाह लोॾण रब खे ॾाढी वणे थी। ॾिसो त सही मुंहिंजो बिरादर अली जो हलण केॾो पहलवानी वारो आहे। अली असांजो मौला आहे, अली असांजो मौला आहे, सांग कंदो रब सौला आहे। अली बिना नाहे गली गली, इश्क मजा चो अली अली, मोहब्बत मां चो अली अली, देखा सभई चो अली अली, इश्क मजा चो अली अली। ओ साईं कंदुव सब भली भली, इश्क मजा चो अली अली। हसन हुसैन जो बाबो आहे, मूलिद जंहिंजो काबो आहे। ओ मूं बि दामन झली झली, मूं बि दामन झली झली, इश्क मजा चो अली अली, मोहब्बत मां चो अली। सुभान अल्लाह। जेॾीमहिल हज़रत मौला अली हलन पिया त मुस्तफ़ा करीम दुआऊं पिया ॾियनि। सही अॻियों बि वॾो कटो काफ़र हुयो ऐं खूनी रिश्तो हुयो। अली नबी जो बिरादर आहे। साईं जन खे अली जो ख्याल पियो थिए त दुआ पिया घुरनि, मौला मुंहिंजे अलीअ जी पारत हुजे। जेॾीमहिल हज़रत अली शेरे जली मैदान में अचनि था, साम्हूं अमिर बिन अब्द वुद वार गिंडियल कसम कयो त तेल न मकींदुसि, कसम कयो हुई त फणी न ॾींदुसि जेसी पुटनि जो पलांद न वठंदुसि। हज़रत मौला अली जेॾीमहिल मैदान में आया त हुन रड़ करे चयो त ही ॿार मूंसां छा मुक़ाबिलो कंदो। साईं फरमायोसि, ओ अमिर अॼु ॿार नाहे हैदर करार। हीअं जो राड़ करे घोड़े खे ड्रोड़ायई, हज़रत अलीअ ते वार कयई। मुंहिंजो अली हीअं चाबुक दस्ती सां तकड़ में हुनजो वार घुसाए विया, हुनजो वार ख़ता थी वियो। हज़रत अली फरमायोसि, हेॾो बहादुर हेॾो पहलवान पंहिंजे घोड़े जी रस्सी ॿधण बि ॾांहुं न आई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रस्सी हेठों पलाण खे हेठों ॿधबी आहे न, लगाम जे हेठों जेते हनो जेते वेहबो आहे उनखे हेठों रस्सी ॿधबी आहे। त हज़रत अली सही फरमायो त हेॾो पहलवान हेॾे मार्के मैदान में आई, घोड़े जी रस्सी बि ॿधण ॾांहुं न आई अथई। अल हर्ब खुदअतुन, जंग हूंदी आहे ॿिए खे धोखो ॾियणु। हुन सम्झो शायदि वाकई मुंहिंजो रसो ॿधल न आहे। जीअं हेठि ॾिठई तेसी तलवार ज़ुल्फ़कार जो आई त अधो अधु थी वञी हेठि किरियो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। अमिर बिन अब्द वुद क़त्ल थी वियो ऐं मुंहिंजो मौला अली फातिहाना अंदाज में वापसि मोटियो आहे त मदीने वारे साईं जो चेहरो ईअं टिड़ी पियो जीअं गुलाब जो गुल टिड़ी पवंदो आहे। हुजूर ख़ुश पिया थियनि, अलीअ खे शाबसूं पिया ॾियनि। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़े अमिर बिन अब्द वुद जो मौत सभिनी काफ़रनि जी जेल भञी विधी। हाणे माण्हू मोकिलियूं त साईं इन जो लाश असांखे ॾियो, चवंदो त असां सोन में तोरे वठंदासीं।
सोन खपे न तव्हांखे त सोन में तोरे इन जो लाश तव्हांखो वठंदासीं, चांदी में चवंदो चांदी में तोरे वठंदासीं, इन जो लाश असांखे ॾियो। साईं फरमायो त हे मुर्दार ढूंढुआ असां पाक आहियूं, पाक मुसलमान मुर्दार नापाक शइ हराम शइ खपाए उन जो पैसा न वठंदा आहिनि, पंहिंजो ढूंढ खणो मुफ़्त में खणी वञो। हराम शइ असां न विकिणंदा आहियूं। ॻाल्हायो छा फरमायो? हराम शइ असां न विकिणंदा आहियूं, हराम शइ जो पैसो हराम आहे असीं न वठंदा आहियूं। हिन जो लाश खणो ढूंढ के, असांखे पैसो न घुर्जे। कुत्तो हलाल आहे या हराम आहे? माण्हू कुत्ता पालन था, कुत्ता खपाइनि था पैसनि ते। जानवर मरी वियो, हथ जी काती घुमाए वरी कसाई खे ॾींदा। शिकारपुर वारनि खे कहिड़ी ख़बर त हलाल आहे या हराम आहे, उहे ॿिया खाई। जी हराम शइ खपाइण, हराम शइ जा पैसा वठण हराम आहे, नाजाइज़ आहे। ओ मुंहिंजा दोस्तो, ओ मुंहिंजा भाइरो, चओ त भंग हलाल आहे या हराम? चर्स हलाल आहे या हराम? शराब हलाल आहे या हराम? पोइ इन्हनि शयुनि जो विकिरो करणो खपाइण इहो बि हराम आहे। अज़ाब वारी जंग में मुंहिंजे दिलबर मोहम्मद इहो शरीयत जो मसालो काफ़रनि खे बि ॿुधायो त मोमिननि खे बि ॿुधायो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तुंहिंजो मुंहिंजो आवाज़ मिले कोन थो, या त मथे खणी थो वञी या हेठि मूंखे डिस्टर्ब करे थो छॾे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मुझे चवण जो मक़सद इहो न आहे त तूं सलाह ॾेई न पढ़, पढ़ पर लाउड में न पढ़। चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों, मुझे सोने अली हैदर करार जंहिं बि जंग में विया फतह याब थी मोटिया। साईं फरमाइनि था अल अली मअल हक़ वल हक़ मअल अली। अली हक़ ते हक़ अली सां, अली हक़ सां। जिते हक़ हूंदो उते अली हूंदो, जिते अली हूंदो उते हक़ हूंदो। मुंहिंजा दोस्तो, हक़ ऐं अली हिक ॿिए खां धार थींदा ई न। अलीअ जो फ़ैसिलो कयो सो हक़ आहे, अलीअ जो कदम खयो सो चओ। जेको चए थो अलीअ 17 भेरा ख़ता खाधी आहे, चओ त तूं पाण खाधी, तूं पाण गंदो ई, तुंहिंजो अक़ीदो गंदो आहे। मुंहिंजो अली हक़ जो इमाम आहे। सुभान अल्लाह। जेॾी महिल ख़ारिजुनि सां जंग जे लाइ हज़रत मौला अली वञे पियो त हिकिड़ो हमरा आयो, मां नुजूम जो ॼाणंदो आहियां, सितारनि जो। हिन जंग ते न वञो, हिन जंग ते न वञो, जे वींदो त फतह न मिलंदव, वींदो त मारजी वेंदा तव्हांजा साथी, तव्हांजी जमायत क़त्ल थी वेंदी, तव्हांखे नुक़सान पहुचंदो, न वञो। पण में तोखे कीअं ख़बर पई? जे मूंखे सितारनि जो इल्मु ईंदो आहे, सितारनि जे नुजूम जे इल्म में मूंखे ख़बर पई आहे तव्हां वेंदो त फतह न मिलंदी। साईं फरमायो त भला ॾे ख़बर सितारनि जो इल्मु जेकॾहिं तोखे आहे त मूंखे ॿुधाए
त जॾहिं उठ ऐं ॾाचूं हेड़ो हेड़ो आवाज़ कंदियूं आहिनि, उन महिल फलाणो सितारो कहिड़े बुर्ज में हूंदो आहे। सुभान अल्लाह। चइजे इहा त मूंखे ख़बर कोन्हे। हाणे अलीअ खे पियो सलाह ॾिए जेको ख़ुदि हक़ जो इमाम आहे। सुभान अल्लाह। के माण्हू पोइ पीरनि खे आलमनि खे बचे सलाहूं ॾींदा आहिनि, साईं हीअं न कजांइ हीअं कजांइ। सम्झो था ॻाल्हि खे, नथा सम्झो? साईं फरमायोसि त भला ॾे ख़बर, उहा त थी आसमाननि जी सितारनि जी ॻाल्हि। हे जंहिं ॾाचीअ ते मां सवार आहियां, इहा हमलस आहे। इन जे अंदर में जेको फरड़ो आहे सो इहो नर आहे या मादी आहे? सुभान अल्लाह। इहा मूंखे ख़बर कोन्हे। चई पोइ निभागा बाक़ी कहिड़ो इल्मु सिखी आयो हुई? तूं दावा थो करी इनमें नुजूम जी ऐं सलाहूं थो ॾी अलीअ खे, तोखे इहा बि ख़बर कोन्हे त हे ॾाची आसमान जूं ॻाल्हियूं त परे जूं, ही साम्हूं ॾाची बीठी आहे, इन जी बि तोखे ख़बर न आहे त नर आया मादी। हाणे ॿुध, हिन जंग में हुननि जा उन मुक़ाबले वारनि जा 10 माण्हू बि जहिड़ा न बचंदा, मुंहिंजा 10 माण्हू बि न मरंदा। सुभान अल्लाह। पुट सम्झो न, अञा जंग लॻी न आहे, मैदान थियो न आहे। मुंहिंजे अलीअ जी बसीरत, मुंहिंजे अलीअ जो इल्मु, मुंहिंजे अलीअ जी निगाह केसी ताईं पई पहुचे। घणे ॿुधायूं त हुननि जा 10 बि न बचंदा, सॼो लश्कर मारिजी वेंदो ऐं मुंहिंजा 10 बि शहीद न थींदा। सुभान अल्लाह। ऐं ईअं थियो जो उन जंगे नहरवान जे अंदर मौला अली जे लश्कर जा 10 माण्हू बि शहीद न थिया। 5 थिया या 7 थिया शहीद, ऐं हुननि जा सिर्फ़ 8 माण्हू बचा। सुभान अल्लाह। सॼे लश्कर में जा हज़ारनि जो लश्कर हुयो, पर उहे काफ़र खारजी, उहे फितनाबाज़ मौला अली जी तलवार उन्हनि जा सिर कलम करे छॾिया। अली फतह याब थी मोटियो। सुभान अल्लाह। हाँ, जे मैदान जंग में ॾिसो त अलीअ जो मट न आहे, वरी जे इबादत में ॾिसो त अलीअ जहिड़ी इबादत केरु करे सघे। हज़रत हसन बिन साबित खे कंहिं चयोसीं तो अलीअ खे वेझो वेझो खां ॾिठो आहे, ॿुधाए त अलीअ खे कीअं ॾिठुई, अलीअ जी ज़िंदगी ते कुझु तबसरो कर। त हज़रत हसन बिन साबित चयो, अल अली अली उहो हुवल बकाउ फिल मेहराब लैलिन वद्दहाक फी यौम सराबी। अली उहो जेको रात सारी मेहराब में रोंदे रोंदे इबादत कंदे नजर ईंदो आहे। सुभान अल्लाह। सारी रात इबादत में, सारी रात ॻाल्हायो इबादत में। भला साईं रुगे रोंदो आहे या खिलंदो बि आहे? साईं फरमाइनि था, हा, जॾहिं तलवार ज़ुल्फ़कार हथ में खणी काफ़रनि सां मुक़ाबलो कंदो आहे, ओॾी महिल अली खिलंदो ईंदो आहे। सुभान अल्लाह। मौला अली खां कंहिं पुछो, साईं तोखे दुनिया सॼी में छा वणियो? पुट हर कंहिंजी पसंदि पंहिंजी आहे। तव्हां बि पंहिंजे दिलि खां पुछो त तव्हांजी दिलि ॿुधाईंदी मूंखे हीअ शइ वणे थी, हीअ शइ वणे थी, हीअ शइ वणे थी। हज़रत अली खां कंहिं पुछो, साईं सॼी दुनिया में तव्हांखे छा वणियो? मदीने वारे साईं जे बिरादर हज़रत हैदर फरमायो त ॿुधो, हुब्बिब इलैया मिन दुनियाकुम सलास, तव्हांजी दुनिया मां मूंखे सिर्फ़ 3 शयूं वणियूं। सुभान अल्लाह। दर्ब बिसैफ, तलवार मुंहिंजे हथ में हुजे, जंग कंदो रहां, लड़ाई कंदो रहां, इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणे थी।
वसौमो फिस्सैफे ॿियो उन्हारो हुजे गर्मी हुजे काड़ो हुजे उस हुजे चालीहो उन्हारे जो हुजे उन वक्त में रोज़ो रखां इहो रोज़ो मूंखे वणे थो छा थो वणे इजो तो रमज़ान बचे अली जे मुरीदन जी ख़बर पवंदी त सच्चा कहिड़ा आहिनि कूड़ा कहिड़ा आहिनि हाँ हूं त कुटी खाए का मजनू घणा अलीअ जा हुबदार सॾाइण वारा घणा पर अलीअ जे तरीक़े ते हल त ख़बर पए त अली जो मुरीद आहे हाँ मुझे अली फरमायो त मूंखे गर्मियुनि में रोज़ो रखण में ॾाढो मज़ो ईंदो अब हे महीनो कहिड़ो थो हले रजब साईं फरमाइनि था त रजब महीने जो हिकिड़ो नफली रोज़ो रखे त साल जे रोज़नि जे बराबरि आहे जेको रजब जे महीने जा 7 रोज़ा रखे उन ते 7 दरवाज़ा जहन्नम जा रब बंदि करे छॾींदो जेको रजब जे महीने जा 8 रोज़ा रखे साईं फरमाइनि था उन जे लाइ 8 दरवाज़ा जन्नत जा रब खोले छॾींदो हाँ रब तौफीक जे भला 8 न रखो त 7 रखो 7 नथा रखो भला हिकिड़ो त रखिजो न वणे थी या नथी ॻाल्हि वणे अलीअ जा हुबदार हथ मथे खणी चओ आओ हाँ सुभान अल्लाह वरी मथो महीनो कहिड़ो ईंदो शाबान शाबान में हिकिड़ी रात थी अचे साईं फरमाइनि था त शाबान जी जेका 15 जी रात आहे तुक्तउल आजाल मिन शाबान इला शाबान 15 शाबान का 15 शाबान ताईं माण्हुनि जे मुक़द्दर जा ज़िंदगियुनि जा फ़ैसिला लिखिया वेंदा आहिनि हिन साल कंहिंखे पुट ॼमंदो कंहिंखे न्याणी ॼमंदी कंहिंजो हादसो थींदो को बीमार थींदो को चङो भलो थींदो हे कहिड़ा कहिड़ा माण्हू हज ते वेंदा कहिड़नि कहिड़नि खे मदीने वारे जो दीदार नसीब थींदो सुभान अल्लाह पुट या लिख पढ़ थींदी अथव 15 शाबान जी रात में साईं फरमाइनि था जे इहा रात मिलेव न फकूमू लैलतहा वसूमू नहारहा रात जागजो नफल पढ़जो ॾींहं जो वरी नफली रोज़ो रखजो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था जेको 15 शाबान जो रोज़ो रखे न अल्लाह ताला उन जे गुज़रियल सारी ज़िंदगी जे गुनाहनि खे मेटे माफ़ करे छॾींदो जेकॾहिं हिकिड़ी राति जागण हिकिड़े ॾींहं जे रोज़े रखण में सॼी ज़िंदगी जा गुनाह मेटिजी वञनि त लौंग ॾेथे वारा सौदो सस्तो थियो या महांगो थियो पोइ अथव इरादो या राति मल्हाईंदव तव्हांखे दावत थो ॾियां दरगाह दिलबराबाद मोरे में इहे रातियूं कई पंहिंजे घरनि में बचनि में बि गुज़ारी पर हिकिड़ी राति फ़क़ीरनि सां बि गॾु गुज़ार आधी रात जो इज्तिमाई दुआ थींदी हज़ारे नेक साले निमाज़ी तहज्जुद गुज़ार ज़ाकिर बाना बानियूं गॾिजी दुआ घुरंदा अल्लाह कंदो हड़नी जा बेड़ा पार थी वेंदा मौला अली सोनो तो फरमाए त मूंखे ॿी ॻाल्हि इहा थी वणे जो उन्हारो गर्मी हुजे ऐं नफ़ली रोज़ो रखां साईं फरमाइनि था वल इकराम लिदैफ टी ॻाल्हि मूंखे इहा वणे थी जो महिमान अचनि मां अली उन्हनि खे खारायां उन्हनि जी ख़िदमत पंहिंजे हथनि सां कयां इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणे सुभान अल्लाह मौला अली जी इहा खूबी इहा वस्फ अल्लाह क़ुरान में बि लिखी छॾी हिकिड़े भेरे हसनैन करीमैन नाचाक थी पिया ॿई शहज़ादा नूरे नज़र बीमार थी पिया हज़रत अली बास बासी जे पुटड़ा चङा भला थी विया त 3 नफ़ली रोज़ा बास जा रखंदुसि खातूने अतहर सैयदतुन निसाइल आलमीन साइण बि नियत कई जे बचड़ा चङा भला थी विया त मां फातिमा बि 3 रोज़ा रखंदुसि अल्लाह कयो हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा ॿई चङा भला थी पिया
पो बास मुताबिक मौला अली भी रोज़ो रखियो त साइण भी रोज़ो रखियो। जेॾी महिल रोज़े खोलण जो टाइम थियो, शाम जो वक़्तु थियो, जवन जी मानी जा टुकड़ा हुजनि, कुझु खजूर जूं ॻड़ियूं हुजनि, उहे खणी अॻियों रोज़े खोलण जे लाइ वेठा त दरवाज़े ते सॾु थियो, मां मिस्कीन आहियां, बुखारड़ो आहियां, अल्लाह वास्ते मानड़ी गबो। मौला अली ॾिठो ख़ातून जन्नत ॾे त असीं बि सॼे ॾींहं जा बुखार आहियूं, पर अॼु मिस्कीन दर ते आहे। फातिमा छा ख़्याल आहे? नबी जी न्याणी थी चवे त अली असां पाणी पी गुज़ारो कंदासीं, पर मिस्कीन खे दर तां ख़ाली न मोटाईंदासीं। मानी ॾिनो मिस्कीन खे, पाण पाणी पी रोज़ो अफ़्तार कयो। वरी ॿियो ॾियारो थियो, रोज़े खोलण जो टाइम आहे, जवन जी मानी जा टुकड़ा आहिनि, कुझु थोरो खाधे जो कलील सामान आहे, दर ते सॾु थियो, मां यतीम आहियां, अलीअ जे दर तां ख़ैरात मिले। ख़ातून जन्नत थी चवे अली मुंहिंजे बाबे मुहम्मद सबक सेखारिया आहिनि, साहिल खे दर तां ख़ाली न वराइणो आहे। ओ अली असां पाणी पी ॿियो ॾियारो बि रोज़ो अफ़्तार कंदासीं, पर दर तां यतीम खे ख़ाली न मोटाईंदासीं। अल्लाह अकबर कबीरा। ॿियो ॾियारो बि उहा जाश खाधे जी हुई आहे, उन यतीम खे ॾिनो, पाण पाणी पी रोज़ो अफ़्तार कयो। वरी टियों ॾियारो थियो, मुंहिंजा दोस्तो दरवाज़े ते सदा आई, ही बि रोज़े खोलण जे लाइ खाधे जो थोरो कलील सामान अॻियों रखे वेठा आहिनि। दर ते सदा लॻी त मां असीर आहियां, मुंहिंजी मदद कयो, मानी गबो खारायो। टियों ॾियारो बि पंहिंजे खाधे जी शइ उन असीर जे हवाले कयूं। बसि देरि नथी लॻे जो क़ुरान मां आयत लहंदी आहे, वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। सुभान अल्लाह। पाण ज़रूरत जे बावजूद, पंहिंजी हाजतमंदी जे बावजूद पंहिंजो खाधो गरीब खे, मिस्कीन खे, यतीम खे, असीर खे ॾेई छॾींदा आहिनि। उहा ख़ैरात ॾेई पोइ चवंदा आहिनि, इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह, असां जेका तव्हांखे मानी खाराई सा ख़ासि अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर खाराई। ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा, तव्हां खां को बदिलो, को एवज़ो, को शुक्रमंदी, ईअं न मूंखे थैंक यू चओ, मुंहिंजो शुक्रियो अदा कयो, न न, जो ॾिनोसीं रब जे ख़ातिर ॾिनोसीं, तव्हांखे तव्हां ते थोरो न कयोसीं, पंहिंजे रब जे ख़ातिर ॾिनोसीं त रब राज़ी थी पवे। सुभान अल्लाह। वाह अली तुंहिंजी सखावत। माण्हू वक़्त ते ॾींदा आहिनि, अली वक़्त बे वक़्त ख़ैरात ॾींदो आहे। सुभान अल्लाह। माण्हू घणे घणे ॾींदा आहिनि, मुंहिंजो मुर्शिद अली अण घणी ख़ैरात ॾींदो आहे। माण्हू अॻियों को हक़दार ॾिसी ॾींदा आहिनि, अली सखावत कंदो आहे त जेको दर ते ईंदो आहे उन जा पल भरे छॾींदो। सुभान अल्लाह। जे अलीअ जो हुबदार आहीं त सखी थियणो पवंदो, सुभान अल्लाह। सखावत करणी पवंदी। जे अलीअ सां प्यार अथई न त पोइ कंजूस न थी, बख़ील न थी। बुख़ुल करणु इहो मुनाफ़िक जो शेवो आहे, ऐं अलीअ जो शान आहे सखावत करणु। शाम जो अमीर हज़रत मौला अली शेर जली खे ख़त लिखई त मां कातिबे वही आहियां। ख़त लिखई त मां मोमिननि जो मामो आहियां, मुंहिंजी भेण मुहम्मद जी कुंवारा। मोमिननि जी माउ थी त माउ जो भाउ छा सरबो?
मामो सॾबो चई त मां मोमिननि जो मामो आहियां, मुंहिंजो हेॾी अज़मत हेॾो शान आहे। इहो ख़त जॾहिं मुंहिंजे मौला अली ताईं पहुतो आहे, पाण ग़ुलाम खे हुकुम ॾिनऊं पनो खण ख़त जो जवाब लिखो। सुभान अल्लाह। जवाब लिखीस शाम जे अमीर के। जवाब छा लिखई खुदा जो कसम दुनिया घोर करे छॾिजे अली जे उन लफ़्ज़नि जे मथां। फरमाए थो त पंहिंजी खूबियुनि ॼाणाइण वारा हाणे ॿुध त अली केरा। मुहम्मद नबी अखी वसेरी व हमज़त सय्यद शुहदा ओ अम्मी। सुभान अल्लाह। मुहम्मद नबी सुनो मुंहिंजो सोहरो आ, मुंहिंजो चाचे जाओ भाउ आ, मुंहिंजो सौटु आ। सुभान अल्लाह। मुहम्मद नबी अखी वसेरी व हमज़त सय्यद शुहदा ओ अम्मी। सॼी दुनिया जे शहीदनि जो सरदार हमज़ो मुंहिंजो चाचो आ। व जाफ़र ज़ाकमई युमसी व युज़ही यतीर मअल मलाइकत इब्न उम्मी। जाफ़र तैयार जेको मलाइकनि सां गॾु जन्नत में उॾामी रहियो आहे, उहो मुंहिंजे अम्मा जो पुटु मुंहिंजो भाउ आहे। सुभान अल्लाह। वसिबता अहमदिन वलदाय मिनहा फअय्युकुम लहू सहमुन कसमी। वफातिमत बिन्त मुहम्मदिन सकनी वरसी। मुहम्मद जी न्याणी फातिमत ज़हरा उहा मुंहिंजी कुंवारा मुंहिंजे निकाह में आ। मनूतुन लमुहाबिदमी वलमी। मुस्तफ़ा जो रत मुंहिंजे रत सां मिलियल आ। नबी सोने फरमायो त अली तू मुंहिंजो रत तुंहिंजो रत, तुंहिंजो जिस्म मुंहिंजो जिस्म, तूं मुंहिंजो मां तुंहिंजो, तुंहिंजो यार मुंहिंजो यार, तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आ। फातिमा जा ॿ बचड़ा हसन ऐं हुसैन जेके जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि, इहे मुंहिंजा पुट आहिनि। हाणे ॿुधायो त केरा सॼी उम्मत में, केरा सॼी काइनात में जंहिंखे इहे खूबियूं मिलियल हुजनि, इहे शरफ़ ऐं शान मिलियल हुजनि जेके मूं अलीअ खे रब शान ॾिना आहिनि। सुभान अल्लाह। जॾहिं इहो ख़त मुल्क शाम में पहुचे थो त अमीर शाम चवण लॻो त अलीअ जहिड़ो काइनात में ॿियो को थी न सघंदो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो पोइ मदीने वारे साईं फरमायो त ज़िक्र अलीयुन इबादतुन, अलीअ जो ज़िक्र करण बि इबादत आहे। अन्नज़्र इला वजह अलीयुन इबादतुन, अलीअ जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे। साईं फरमाइनि था मन अहब अलीयन फ़क़द अहबनी, जंहिं अलीअ सां प्यार रखियो उन मूं मुहम्मद सां प्यार रखियो। वमन अबग़द अलीयन फ़क़द अबग़दनी, जंहिं अलीअ सां बुग़्ज़ रखियो उन मूं मुहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो। जेको अली जो सो नबी जो, जेको अली जो न आहे सो नबी जो बि न आहे। सुभान अल्लाह। गदीर खुम मक्के ऐं मदीने जे विच में मुंहिंजा दोस्तो उहा मंज़िल अचे थी जंहिंखे गदीर खुम सॾिबो आहे। गुज़िरियल सफ़र में मूं बि चयो त इहा जाइ वञी अखियुनि सां ॾिसंदुसि। सुभान अल्लाह। नजदी केरु ॿुधाई न, आख़िर पुराणा बद्दू हथ कयमि, बदुन खे गॾु खणी गाॾी ते चढ़ी ॻोल्हे ॻोल्हे उहा जाइ वञी हथ कयमि जिते खुमे गदीर वटि हुज़ूर हज तां मोटिया आहिनि। उन मक़ाम ते पाण
पानी जा वाकुरा हुया उत्ते मुझे सोने हबीब खेमा लगराया वणन जे छाउन के साफ कयो वियो लश्कर लथो आ मुंहिंजा दोस्तो उन वक्त में सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजे लाइ मिंबर उठायो उठन जा पाखोड़ा हिक ॿिए ते रखियूं सुभान अल्लाह पाखड़ा रखे मिंबर उठायूं मुंहिंजा सोना हबीब मिंबर ते चढ़ी बीठा फरमाइनि था अलस्तु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम सुभान अल्लाह छा मां मोहम्मद करीम मोमिनन खे उन्हनि जे जानियुनि खां वधीक हक़दार आहियां या न सुभान हक़दार आहियां या न सुभान त सभिनी यक ज़बान चयो या रसूल अल्लाह असांजे सिर साह खां बि वधीक तूं असांखे हक़दार सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ॿुधो अला व मन कुंतु मौला फहाज़ा अलीयुन मौला जंहिंजो मौला मां मोहम्मद करीम आहियां उन जो मौला अली आहे सुभान अल्लाह जंहिंजो मौला मां मोहम्मद करीम चओ उन जो मौला उन जो मौला जेॾीमहिल मदीने वारे इहो ऐलान कयो त सभ खां पहिरियां ई सभ खां अव्वल इहा अलीअ जी मौलाइयत कंहिं मञी कंहिं तस्लीम कई जेॾीमहिल उन मिंबर तां हुज़ूर हेठि लथा अली हेठि लथो त हज़रत उमर फारूक भाकुर पाए चयुसि ओ अबू तालिब जा फर्ज़ंद अली तोखे मुबारक आहे जो तूं सुबुह शाम इन हाल में थो करी जो सची दुनिया जे मोमिननि जो तूं मौला आहीं तूं उमर जो मौला आहीं सभ खां अव्वल कंहिं इक़रार कयो हज़रत उमर पोइ सभिनी साहबनि इक़रार कयो त अली असांजो जे असहाबन जो मौला अली अबू बकर जो उमर जो उस्मान जो मौला अली त पोइ लौंग ॾेथे वारे हर आशिक जो मौला अली सुभान अल्लाह सुभान ज़मीं बोली ज़मन बोला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला ज़बान के साथ दिल बोला अली मौला अली मौला चो असांजो मौला अली चो असांजो मौला अली जंहिंजो मौला अली आहे सो हथ मथे खणे अली असांजो मौला आहे सांग कंदो रब सौला आहे अलीअ बिना नाहे गली गली अली बिना न गली गली इश्क मझा चो अली अली इसका मजा जो अली अली हसन हुसैन जो बाबो आहे मुल्द जंहिंजो काबो आहे ओ मरंदो मुनाफिक रुली रुली मरदो मुनाफिक रुली रुली इसका मजा जो अली 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 सां प्यारा जी ॻाल्हायो अली जी विलादत इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी आहे त अली जी विलादत काबे में थी सुभान अल्लाह जे घर में थी अली जी शहादत कूफे जी जामिया मस्जिद में थी सुभान कॾहिं थी जॾहिं मस्जिद में निमाज़ पढ़ण वञनि पिया मां कूफे में उहा जाइ पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां
वो मेहराब जिते मुझे अली सोने ते अब्दुर्रहमान बिन मुलजिम वार कयो हो न, जिते साईं जख्मी थिया है न, आखिरी लफ्ज साईं मौला अली जे ज़बान मां निकता, फुज़्तु बिरब्बिल काबा, काबे जे रब जो कसम, मुझे मन जी मुराद पूरी थी वई, मस्जिद में नमाज दे वींदे मुके शहादत मिली। अल्लाह अली जी ज़ाहिरी जिंदगी जो आगाज भी मस्जिदा त इब्तदा भी मस्जिदा त इंतहा भी मस्जिद इंतहा भी मस्जिद। सजी जिंदगी अली जा पंध मस्जिद दे। सुभान पो जे अली जो हुबदार आहीं त नमाज पढ़ो न, मस्जिद सां दिल लाए न। जेके अली जा हुबदार आयो से हथ मथे खणी चो त नमाज 5 वक्त पढ़ंदासीं। पढ़ंदो? हाँ पक्का था चो? इंशाअल्लाह। हाँ बाकी चवे त मां अली जो हुबदार आहियां, ऐं भंग जा कूंडा, चरस जा दुगाड़ा, हे हुबदार अली जो न। मुझा दोस्तों मौला अली जो हुबदार उहा जेको नमाज पढ़े, मस्जिद के आबाद करे, कुरान सां दिल लाए, रब जो जिक्र करे, मुझा दोस्तों सुन्नत ऐं शरीयत ते हले, इहो आहे अली जो मुरीद। सुभान अल्लाह। सब खां अव्वल पहिरीं पहिरीं कारा कपड़ा पाइण वारो, मातम करण वारो यज़ीद हुयो, ऐं यज़ीद जा घर वारा हुया। खणो तारीख़ मां तव्हांखे ॾेखारियो। इमाम जाफर सादिक खां पुछोसीं, कारा कपड़ा पाए नमाज पढ़ूं थींदी? फरमाई त न थींदी। चइसि कारी टोपी पाए नमाज पढ़ूं, नमाज थींदी? इमाम जाफर सादिक फरमायो नमाज न थींदी, असांजे दुश्मन जो लिबास आहे, कारी टोपी पाए भी नमाज न पढ़ो। साईं फरमायो इमाम मोहम्मद बाकिर जो कौल आहे। साईं फरमाइनि था त कारो कपड़ो न पायो, ही कहिड़ी तुंहिंजी मोहब्बत आहे जंहिंखां इमाम रोकनि तूं कम उहो करी? नमाज न पढ़ी, रोज़ो न रखी, मस्जिद वैरान, अल्लाह जो घर वैरान करे छॾी, भंगू कूंडा चरस चिल्मू, ये आल बैतन जे हुबदारन जो शान न आहे। हुबदार उहे आहिनि जेके मुस्तफा जे दीन सुन्नत ऐं शरीयत ते हलंदा। सुभान अल्लाह। का गुलाम असां हैदर जा हुबदार आहियूं, कंदा आल नबी सां प्यार आहियूं, असां हैदर जा हुबदार आहियूं, कंदा आल नबी सां प्यार आहियूं, जंहिंजो 5 तन पाक सां प्यार नया, जंहिंजो 5 तन पाक सां प्यार नया, जेको मञंदो 4 यार नया, जेको मञंदो 4 यार नया, तंहिंजे कल में जो इतबार नया, तंहिंजे कल में जो इतबार नया, तन मूज़न खां असां धार आहियूं, असां धार असां हैदर जा हुबदार आहियूं, असां हैदर जा हुबदार आहियूं। सुभान अल्लाह। अली जे हुबदार जो हिते हुते बेड़ो ई पार आहे। आमीन। हाँ त पोइ दामन झलबी मौला अली जी आमीन। चयो मंझबो सोणे हैदर करार जो कबूल आहे। अॼु मूंसां सचो वाइदो वरी बि हिकिड़ो भेरो कयो त नमाज़ न छॾींदासीं इंशाअल्लाह। मथे मथे हथ खणो। अॼु अल्लाह बि ॾिसे पियो, अल्लाह जा मलाइक बि ॾिसनि पिया, लिस्ट ठहे पई। सुभान अल्लाह। अॼु हीअ लिस्ट हिकिड़ी वेंदी मदीने शरीफ़, ॿी वेंदी मौला अली शाह नजफ जे दरबार में। सुभान अल्लाह। मौला अली बि ख़ुशि थींदो त अॼु मुंहिंजे आशिकनि मुंहिंजे पैगाम ते लबैक चई आहे। सुभान। चोरी न कयो, ज़ोरी न कयो, ज़िना न कयो, बदनिगाही बेहयाई न कयो, परवा हक़ न खाओ, कंहिंजी गिला न कयो, कंहिंखे बुरो न सॼो। मुंहिंजा दोस्तो मदीने वारे जा सच्चा आशिक अलीअ जा सच्चा हुबदार थी वियो। तव्हांजी दुनिया बि आबाद, तव्हांजी आख़िरत बि आबाद। सुभान اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم.
या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक नसीब कर उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा असांजे हीणे हाल ते रहम करम फरमा मुंहिंजा मालिक करीम तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे इश्क में जियार हुजूर जे इश्क वारो मौत नसीब कर इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या